औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला रसूलिहिल करीम व आलिहि तय्यबीन ताहिरीन अल मासूमीन व लअनतु अला अदाइहिम अजमईन। अम्मा बाद। मोहतरम नाज़रीन, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। जीअं त मुहर्रम अल हराम जे ख़ुसूसी नशरियात सां गॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं। असांजो मौज़ू क़याम इमाम हुसैन अलैहिस्सलाम जा मक़ासिद, जंहिंमें चौथी नंबर नशिस्त सां गॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं। असांजी गुफ़्तगू क़याम इमाम हुसैन अलैहिस्सलाम जा मक़ासिद मंझि सियासी मक़सदनि में हली रही हुई, जंहिंमां सियासी मक़सद मां टियों ऐं आख़िरी मक़सद अॼु बयानु कंदासीं त ख़ारजा पॉलिसी उन वक़्तु कहिड़ी हुई। जॾहिं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐलान रिसालत कयो ऐं इस्लाम जो ऐलान कयो, तबलीग दीन कई, त उन सां गॾोगॾु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿिनि शयुनि ते ज़ोर ॾिनो। हिकु दाख़िला पॉलिसी ऐं ॿियो ख़ारजा पॉलिसी। इन्हनि ॿिनि शयुनि ते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तमामु घणो तवजह ॾिनी ऐं तमामु घणो इन्हनि ते कमु बि कयो। ऐं उन्हनि मंझि दाख़िला पॉलिसी में अगरि ॾिठो वञे त मुस्लमाननि जी माशी सूरत हाल ऐं उन्हनि जी जान माल जी हिफ़ाज़त ऐं उन सां गॾोगॾु उन्हनि जी दिफ़ाई पोज़ीशन, इन्हनि सभिनी शयुनि खे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मज़बूत कयो। एतिरे क़दुरु मज़बूत थियो, इहे मुस्लमान मज़बूत हुआ जो उन्हनि जी माशी सूरत हाल बि सही हुई ऐं जहिड़े नमूने सां माशी सूरत हाल में ज़कात ऐं ख़ुम्स जा हिसा मुक़ररु करणु, ग़रीबनि जे लाइ अमीरनि जे माल में हिसा रखणु, इहा सभु माशी सूरत हाल जे तौर ते हुई। अहिड़े नमूने सां दिफ़ाई सूरत हाल में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जेको लश्कर हो, फ़ौज हुई, उहा एॾी त मज़बूत हुई जो उन वक़्त जूं ताक़तवर तरीन फ़ौजूं इस्लामी फ़ौज खां डिॼंदियूं हुयूं। ऐं उन सां गॾोगॾु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़ारजा पॉलिसी में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा ख़ुतूत या नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा मोकिलियल नुमाइंदा उन्हनि इस्लाम जे अहिड़े नमूने सां प्रचार कई जो इस्लाम हिकु बहितरीनु दीन तौर ते ॿाहिरियुनि मुमलिकतनि में बि रोशन थियणु लॻो। ऐं इहा पॉलिसी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रहलत खां वठी यज़ीद जे दौर ते इन्हनि ॿिन्ही पॉलिसियुनि खे एतिरो त नुक़सानु पहुचायो हुयो। हिकु तरफ़ हुकुमरान मुस्लमाननि खे मुआशी कमज़ोर कंदा रहिया ऐं मुस्लमाननि जी जेका दिफ़ाई पोज़ीशन हुई उनखे कमज़ोर कंदा रहिया। ॿी तरफ़ उन्हनि जा कुझु अहिड़ा करतूत हुआ जंहिंजे ज़रिए सां ॿाहिरियुनि मुल्कनि में यानी ॿाहिरियुनि क़ौमुनि में इस्लाम जो हिकु बुरो तासिरु वञणु लॻो। उन मौक़े ते इमाम हुसैन अलैहिस्सलाम क़याम कयो ऐं इमाम हुसैन अलैहिस्सलाम क़याम करे इन शइ खे वाज़े कयो, इन शइ खे रोशन कयो आलम दुनिया ते, पूरी दुनिया ते, त इहे जेके हुकुमराननि जा करतूत आहिनि उहे इस्लाम खां ख़ारिज आहिनि। यानी हीअ जेके हुकुमरान वेठा आहिनि इहे गासिब आहिनि, इन्हनि जा करतूत इस्लामी करतूत न आहिनि। इन्हनि जे करतूतनि खे इस्लाम जे आईने सां न ॾिठो वञे ऐं इस्लाम जो चहिरो इमाम हुसैन अलैहिस्सलाम पंहिंजे क़याम जे ज़रिए सां अहिड़े नमूने सां रोशन कयो जो रहंदी दुनिया ते हिन वक़्त ताईं बि जेके बि मुल्क आहिनि उहे इस्लाम खे हिकु सुठी नज़र सां ॾिसनि था, हुसैनियत खां हिकु सुठी नज़र सां ॾिसनि था। ऐं इहा ई क़याम हुसैन अलैहिस्सलाम जी ख़ारजा पॉलिसी जेका बहितरीनु कामयाबी हुई ऐं अॼु ताईं उहा कामयाबी आहे। इंशाअल्लाह क़यामत ते बि रहंदी। अॻी नशिस्त में इंशाअल्लाह असां क़याम इमाम हुसैन अलैहिस्सलाम जा ॿिया मक़ासिद बयानु कंदासीं। वस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह।